नाज़िक तव्हांखे अहम ख़बर अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में मुड़ुस घरेलू तकरार तां घरवारी सोहरे ऐं साले समेत 4 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। तव्हांखे नाज़िक अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद में मुड़ुस घरेलू तकरार तां घरवारी सोहरे ऐं साले समेत 4 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। अपारा थाणे जे इलाइक़े सेक्टर G6 में जवाबदार पॉली क्लिनिक में पंहिंजी नर्स घरवारी ऐं मुलाज़िम खे गोलियूं हणी क़त्ल कयो ऐं बाद में घर वञी सोहरे ऐं साले खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मामलो घरेलू तकरार सबबि पेश आयो। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में मुड़ुस घरेलू तकरार तां घरवारी सोहरे ऐं साले समेत 4 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। अपारा थाणे जे इलाइक़े सेक्टर G6 में जवाबदार पॉली क्लिनिक में पंहिंजी नर्स घरवारी ऐं मुलाज़िम खे गोलियूं हणी क़त्ल कयो, बाद में घर वञी सोहरे साले खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मामलो घरेलू तकरार सबबि पेश आयो आहे।